काज़ी अमद में समूरी दुनिया जा 10 मुहर्रम हराम योम आशूरा जे ॾींहुं जेको आहे एतिरामी अक़ीदे सां मल्हायो पियो वञे। हर तरफ़ सोग जी फिज़ा छायल आहे, जॾहिं त योम आशूरा जो मरकज़ी मातमी जुलूस शिया अॻुवान सरदार जाम फिरोज़ उमर जी अॻुवाणी में बरामद थी चुको आहे, जेको रवायती रस्तनि ते जारी आहे। सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। काज़ी अहमद में मेन जलूस निकिरंदा आहिनि, आज़ादारी थींदी आहे, ज़ंजीर ज़नी थींदी आहे। हिन वक़्तु असां तालका हॉस्पिटल काज़ी अहमद में मौजूदु आहियूं ऐं मां हिननि अरेंजमेंट्स खे ॾिसणु आयो आहियां ऐं डॉक्टर साहिबान MS साहब ऐं उन्हनि जो स्टाफ अमलो मौजूदु आहे ऐं जेके रिक्वायरमेंट्स आहिनि उन हवाले सां असां वटि 30+ एम्बुलेंसिस अवेलेबल ऐं उन खां अलावा एक्स्ट्रा वार्ड्स बेड्स बि लॻाया आहिनि ऐं उन खां अलावा एमरजेंसी खे डील करण जे हवाले सां एडिशनल स्टाफ भी DHO हेल्थ डिपार्टमेंट वारनि वटि आयल आहे। ज़ंजीर ज़नी खां बाद या गर्मी जे हवाले सां का अहिड़ी एमरजेंसी थिए थी तो उन जे लाइ असां बिल्कुलु प्रिपेयर्ड ऐं रेडी रहूं। 32 एम्बुलेंस अरेंज कई आहिनि, 2 सर्जन स्पेशलिस्ट सकरन खां घुराया आहिनि ऐं सॼो स्टाफ असांजो पेरीफ्री खां जेके बि आहिनि टोटली जी असांजी ड्यूटीज़ लॻाई आहिनि। को बि स्टाफ हेल्थ जो मोकल ते न आहे, सफ़ाई वारा माना हर लेवल ते माना सेपरेट असां कयो थी। कैजुअलिटी जेको नॉर्मल रूटीन में वर्क करे, गायनी जो असां शोबो आहे उन रूटीन जो वर्क करे, इवन फीमेल बि असां जेको डेप्यूट कयल आहिनि त जीअं को बि तकलीफ़ को बि एमरजेंसी हुजे उसे खे असां सुठे नमूने सां हैंडल करे सघूं। अल्लाह जो शुक्र आहे त सिक्योरिटी जे हिसाब सां बि असां पीपल्स पार्टी ज़िला शहीद बेनज़ीराबाद SP साहब बि जेका इंतज़ामिया आहे उनजी भरपूर कोशिश आहे। अल्लाह साईं पनाह ॾे को बि अहिड़ो इंसिडेंट न थिए। पाकिस्तान पीपल्स पार्टी जा ही सभु दोस्त जेके बि अज़ादार अचनि पिया, मातमी जुलूस अचनि पिया, उन्हनि जे लाइ मेडिकल जे हवाले सां, सबीलुनि जे हवाले सां, फर्स्ट एड जे हवाले सां सभु असांजा अल्हम्दुलिल्लाह हिते भरपूर तयारियुनि सां हिन में शामिल आहिनि। त कोशिशि इहा आहे त जेके बि अज़ादार अचनि था उन्हनि खे फर्स्ट एड जी जेकॾहिं ज़रूरत पवे थी त उहा एड हिते उन्हनि खे मिले। 10 मुहर्रम हराम योम शुहदाए करबला पाकिस्तान पीपल्स पार्टी सिटी काज़ी अहमद जे तरफ़ां आहे त 13 असांजी जेको आहे फर्स्ट एड मेडिकल कैंप आहे ऐं हुसैनी सबील जेका असांजी नाज़मल होटल वटि लॻंदी आहे। हे हुसैनी ड्यूटी आहे। तव्हां ॾिठो हूंदो पाकिस्तान पीपल्स पार्टी जी असांजी तालके जी जेका क़यादत आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी सिटी काज़ी अहमद जा जेके वर्कर्स आहिनि उहे वधि में वधि हिते पंहिंजी कैंप्स ते आया आहिनि ऐं जेके मौला जा आज़ादार आहिनि उन्हनि जी ड्यूटी ॾेई रहिया आहिनि। तक़रीबन काज़ी अहमद तालको शावर पूरे नवाज़शाह ज़िले मां तक़रीबन 200 खां 250 खां मथे पिड़ काफ़िला ते हिन महिल ताणी पहुची चुका आहिनि। हर साल वांगुरु हिन साल बि असां पंहिंजे इमामिया स्काउट नौजवाननि बहितरीन नमूने सां फ़राइज़ अंजाम ॾेई रहिया आहियूं। कैमरामैन साजिद टावर सां गॾु ज़ुल्फ़ार अली टावरी, धरती TV न्यूज़, काज़ी अहमद।